अक्सर न्यूज़ में खबरों अपडेट जो सिलसिलो जारी आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत बासादत के मौके ते सूफियानी रूहानी जमायत अंजुमन ग़िलामानी कलंदर वेलफेयर के सरवान सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी चयो त जेसीं ताईं इंसान ज़ात के हुसैनियत समझ में न ईंदी तेसीं ताईं इस्लाम समझ में न ईंदो। हुन चयो त हुसैन अलैहिस्सलाम कंहिं हिक मकतब फ़िक्र जी ॻाल्हि नाहे, पर हुसैन अलैहिस्सलाम हक़ ऐं सच जी ॻाल्हि आहे। जेको हक़ ऐं सच जी वाट वठंदो उनखे हुसैनियत समझणी पवंदी। इहा ॻाल्हि हुन सूफियानी रूहानी जमात अंजुमन ग़िलामानी कलंदर वेलफेयर पारां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत बासादत के मौके ते मुनक़िद कयल प्रोग्राम महफ़िल कसरत दुरूद पाक में कई। प्रोग्राम की बाकायदा शुरुआत तिलावत कलाम पाक से कई वई। प्रोग्राम में नात ख़्वानी कई वई और इमाम हुसैन अलैहिस्सलाम के शान में मनक़बतूं पिणु पढ़ियूं वयूं। जॾहिं त प्रोग्राम में सीता ऐं सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम के आखिर में 64 करोड़ दुरूद पाक, 6 ख़तमुल क़ुरान और 5 दलाइल ख़ैरात की इज्तिमाई दुआ अंजुमन ग़िलामानी कलंदर वेलफेयर सिंध के सरवान सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी जिन फरमाई। जॾहिं त आयल सभिनी महिमाननि खे लंगर पिणु करायो वियो। प्रोग्राम जा इंतज़ामात शहबाज ग्रुप के वर्करनि संभालिया।